Bye.
भावशालियों, हे जीव, परमात्मा रूपी सुख सागर में आया और हमेशा सुख ही चाहे। पर इन जो सुख छा में आ जॾहिं मोटी सुख सागर में ईंदो। श्री राम उहा सुख सागर जी वृत्ति कीअं धारणी आहे, जंहिं वृत्ति में रही करे जीवे सुखी थी सघे। उहा ई वाणी आध्यात्मिक सुखमन जे रूप में असांजे गुरु महाराजनि जीव जे सुख जे लाइ, कल्याण जे लाइ ॾिनी आहे। अॼु 33 पद हली रहियो आहे। शास्त्र में अनुसार प्रभु कृपा करे असांजे जेको हेतिरो वक़्तु ॾिनो आहे संत जे वरसी उपलक्ष्य में, तन ॾिनो आहे, धन ॾिनो आहे, मन ॾिनो आहे। चल प्रभु असांजो सफलो करे ये वाणी ज्ञान रूपी कुछ असांजे हृदय में वसी वञे। बेनहार प्रभु छोड़ के लाग है राम सहाय। हे जीव, तूं हथ सां अशांति ख़रीद तो करें, भिटकी रहियो आहीं। ॾियण वारे खे विसारे करे, उन्ही खे छॾे करे तूं ॿियनि खे उन जो घुर्ज जो विच में माध्यम सम्झो आहे। बाबा, तूं विच में न अटको, तूं शींहं वारी दृष्टि धार। श्री राम। त जेकी थी रहियो आहे परमात्मा जे तरफ़ां ई थी रहियो आहे, इहा शींहं वारी दृष्टि आहे। जेकी दुख सुख अचे थो उन परमात्मा जे तरफ़ां, जेकी हानि लाभ थिए थो उन जे तरफ़ां। दुख ऐं सुख, हानि ऐं लाभ इहे फल जे रूप में कर्म हिन जीव जो। त प्राणको जो भोग है हिन जीवन में भोगण आयो आहे। पूर्व की कमाई तो सत्संग में बैठ खाई। तंहिं जे लाइ ॾियण वारो तोखे साईं आहे, तूं ॿियनि जो आसरो न सम्झ। नानक कहो नसी झई, बिन नामे पत जाए। जेकर इहा ॻाल्हि तो न सम्झी, हिन बिना सम्झे तुंहिंजी इज़त न रहंदी। श्री राम। दुनिया में इज़त में शान मान में उहे जी रहिया आहिनि जेके हिन प्रभु जे आसरे, जेके प्रभु जे लड़ लॻा आहिनि। पर हाणे प्रभु जेकी तोखे ॾिनो आहे, 10 बस्तूले पाछे पावे। अहिड़ी इहा ॻाल्हि सलोक नालो आहे सिलाई करण जो। चारे वेद, उपनिषद, शास्त्र, स्मृतियूं, जेके पुराण जेके भी ठहिया आहिनि सभु सलोकनि में ठहिया आहिनि। श्री राम। श्लोक संस्कृत शब्द आहे, श्लोक जो शब्द आहे जीव के ब्रह्म सां जोड़ण जो। जेके रस्ता आहिनि उहे वेदनि शास्त्रनि ग्रंथनि में बताया विया आहिनि। जीअं वरी उन प्रभु सां मिले उहे रस्ता बताया विया आहिनि श्लोक जे रूप में। श्लोक माना सिलाई कान्हे। सिलाई थी वञे, पहिरियों असां जीव जे ब्रह्म सां सिलाई कयूं त हे आहे उन्ही जो। वरी ॿाहिरि कंहिंजा आसरा तके रहियो आहे। जंहिंजो आसरो तके उन खे बि ॾियण वारो कोई ॿियो आहे। तूं घुरिजी कीअं चईं त मां तो फलाणो थो ॾे, ॾिने खां पोइ तूं उनजी महिरबानी मन ठीकु आहे, धन्यवाद, हिकिड़ो कर्ज़ जी दृष्टि सां। पर ईअं मन में ईअं सम्झो उन खे प्रेरणा न थिए हा, तूं केतिरो घुरिया तोखे ॾेई सघे हा। श्री राम। इहा पक सम्झी करे हाणे तूं चढ़ाई ते चढ़, सिलाई थी करे पोइ प्रभु जी सीढ़ी जेका आहे मंज़िल ते पहुचण जी, उहा हाणे मथां पौड़ी आहे, मथां पद आहे।
दस वस्तूले पाछे पावे एक वस्तु कारण विकोट गवावे। 10 वस्तु तोड़ घर में आहिनि पर तूं हिकिड़ी वस्तु जे नाहे उन लाइ खोट थो महसूस करें, वाह वाह नथो करें, शुक्र नथो करें। परमात्मा मूंखे एतिरो ॾिनो आहे श्री राम। इन लाइ संतनि चयो तूं पाण खां घटि वारे खे ॾिस त प्रभु हिनखे बि त हीअं जीआए रहियो आहे, वरी बि त साईं जा शुक्रान जो मूंखे हे कुझु ॾिनो अथई। श्री राम। इन्ही अखर ते शेख सादी साहिब जो दृष्टांत ईंदो आहे त फ़क़ीर वटि कुझु कोन हो, सिर्फ़ु पंहिंजो रोटी जो टुकुर खाए जल पी करके विश्राम कंदो हो। पर हिकिड़े भेरे मंझंदि जे टाणे ॿाहिरि निकितो, मुल्को वायासीं जो कंहिं थोरो ईअं हलीजे पियो त ॿेर चलिया, मन में उथियो छॾो मन में जेकर ॾुखी हुजे हा बसि ईअं जे मन में उथियो। भुल हर जीव खां परमात्मा कराईंदो आहे, पर गुरुमुख खे जल्दी चवाट हणंदो आहे और मन जे मत वारे खे बिगी वाग ॾींदो आहे, छो जो संसार इन तरीक़े सां ई हलंदो, मन मत जे हलण सां। श्री राम। तॾहिं लाना ॾुनी बनंदी, अगला बदली, रगड़ा झगड़ा इहे थींदा रहंदा, तॾहिं इहे संसार बणिबो। भुल में ई ठहियो आहे, भुल में हली रहियो आहे। पर जीव को संसार में आए सां भुल हर खां कराए थो असांजे सिखण जे लाइ। देवता सतपुरुष भुलण वारा न आहिनि जेके आत्म तत्व खे प्राप्त कयल आहिनि, पर उन्हनि खां जीव जे माध्यम सां भुल कराए थो विझे। उनजे भोगण में बि उहे सक्षम आहिनि, प्रभु जो भाणो करे ॾिठो करे मञनि था। असां इहा नथा सम्झी सघूं, नथा करे सघूं त प्रभु जो भाणो आहे, छो जो असांजो मन जुड़ियल आहे त असां इहे कमु कयो आहे। श्री राम। इन जे करके मन में उथियो त साम्हूं वरी ॾेखारियसि त हिकिड़ो पिंगलो उन वारी ते वञे थो। बसि वरी पंहिंजो मोट वरी आयो, मुंहिंजा साईं न मुंहिंजा साईं कम जो मूंखे पेर त ॾिना थी, पर इहे बि न ॾियां त पोइ मां छा कयां। बसि 10 वस्तु ले पाछे पावे एक वस्तु कारण बिखोट गवावे। जे एक भी न दे 10 भी हिरले, उहा हिकु बि न ॾेई जेका तूं खोट थो महसूस करे, पर ॾह बि खसे वठे त बूढ़ा कहो कहा करे पोइ मूर्ख पोइ तूं छा कंदे। राम। इन जे लाइ ॾिस ठाकुर से नाही चारा, जीअं ठाकुर सां कोई चारो हलण वारो कोन्हे असांजो। श्री राम। जेकी करे त उनखे सती करिणो आहे, सती करिणो आहे, बसि इन खां सां ॿियो कोई चारो कोन्हे। इहो ई चारो आहे जो उन्हनि जे हर करणी खे सत करे। तव्हां कीजिए सब नमस्कार आहे। नमस्कार करणु माना क़बूलियत ॾियणु, स्वीकार करणो, समर्पणो, साईं क़बूल आहे, क़बूल आहे। जाके मन लागा प्रभु मीठा, बसि पोइ छा थींदो, उन जे लाइ दुख बि सुख बणिजी पवंदो। पर जे प्रभु खे भाणे खे ॾिठो करे न मञींदो त उन जे लाइ सुख बि दुख बणियो पियो रहंदो। राम। सभु शरीर तर के रोगी न आहिनि, पर कई माण्हू सभु रोगी आहिनि जेके संतनि वटि घुर्जनि लाइ अचनि था। इन जे करे मन हुनजो दुखी आहे, सभु कुझु सुख हूंदे बि उहे दुखी आहिनि, कारण जो प्रभु जे भाणे खे ॾिठो करे नथा मञनि। जेकी जीअं बणायो आहे परमात्मा, जहिड़े हाल में रखियो आहे साईं भलो आहे। इहा असण जी शक्ति नथी प्राप्त थिए तॾहिं उहे दुख वर्णन था कनि, पर जेकॾहिं उहा असण जी शक्ति अची वञे त उनजो दुख बि सुख बणिजी वञे, न त दुख बि सुख बि दुख बणे पियो। जाके मन लागा प्रभु मीठा, सर्व सुख ताऊं मन बूठा। सभई सुख हुनजे मन में वसी वेंदा। जंहिं महिल बि दुख अची वञे, तोखे भॻवान जो नालो ॾाढो मिठो लॻंदो, उन महिल प्यार सां भॻवान जे नाले खे जप, उहो दुख ई सुख थी पवंदो। राम। श्री राम। छो जो बाबा जी के सुख संपत्तियूं आहिनि, इहे ॿारनि कर्मनि सां मिलंदियूं। सुमत ते हलंदे धर्म अस्तूल आहे, सुमत अस्तूल रूप में आहे, गुण अस्तूल रूप में आहिनि,
गुण जे मूं प्रकट थियनि था, सत्य में उहो सत्य सूचंदा अदृश्य आहे। त इहे ॿाहिरियां पदार्थ तोखे ॿाहिरनि कर्मनि सां मिलंदा, घर में जा कम कंदे वरी तोखे मोट में उहे फल मिलंदा। हरे राम राम। बाक़ी तोखे चाहण सां तोखे पदार्थ मिले न थींदो, न माया मिलंदी न मान मिलंदो। पर परमात्मा जी जेका शइ आहे उनजे लाइ तोखे कोई कोशिशि करणु कान्हे। हिन ॿाहिरि कर्म लाइ तूं सतकर्म कंदे, उदम कंदे, सभु कुझु कंदे, उन खां पोइ बि उहो फल कॾहिं परमात्मा तोखे ॾींदो, प्रभु जे हथ में आहे। तूं हाणे सुठो कमु कयो, हाणे तोखे फल मिले, इहो न थींदो। श्री राम। नाम जा प्यारा, पर नाम जपण सां, प्रभु जे भाण खे मिठे करे मञण सां सत्ता सत्ता तोखे सुख मिली वेंदो, तोखे शांती मिली वेंदी, तोखे आनंद मिली वेंदो। दुख पंहिंजी जाइ ते सदाईं शरीर भोगींदो, प्राणबोध जो जेको भोग आहे, दुख सुख जे लाइ तोखे शरीर मिलियो आहे, जेकॾहिं भोग बि पूरो थी वञे त शरीर ई न ठाहींदो, जंहिं लाइ भोग ख़तमु न थी सघंदो आहे। इहो ईश्वर पंहिंजे हुकुम खे चयो आहे। श्री राम। त जीव जो जेको भोग आहे उहो मां बि ख़तमु न कंदो, बसि उहो जीव खे भोग ई रहणो आहे, जेतिरो सुख अथसि जेतिरो दुख अथसि। इन जे लाइ हुनजे हुकुम जे भाण खे मिठो करे, इन जे लाइ नाम जो माध्यम ॾिनो अथई त असां उन जे भाण खे नाम जपे करे मिठो करे मञूं त असांजो उहो दुख बि सुख थी पवंदो। जाके मन लागा प्रभु मीठा, सर्व सुख ताहूं मन ऊठा। सभई सुख हुन जे मन में वसी वञे। जिस जन अपना हुकुम मनाया, श्री राम। जंहिंखे पंहिंजो हुकुम मनाए थो, जंहिंखे पंहिंजो हुकुम मञण जी तौफ़ीक़ बख़्शे थो, बसि सर्व थोक नानक कन पाया। सभई पदार्थ उन प्राप्त कया जिनखे भाणे मिठे करे मञण जी शक्ति पैदा करे। श्री राम। अॼु जे सत्संग मां असां इहो कुझु प्राप्त कयूं, प्रभु जहिड़े हाल में रखे उन जे भाणे खे सत करे मञूं। असांजा सतपुरुषनि जो, बसि गुरमुख जो, भगत जो, संत जे संगी जो, संत जो बसि इहो ई लक्ष्य आहे। संत जेको दान कई ज्ञान, संत जो सचो मित्र उहो आहे, संत जो सचो संगी उहो आहे, गुरमुख उहो आहे, भगत उहो आहे, जेको बसि इहो गुरबाणी जो शब्द जेको साधन चयो आहे, हर का नाम हृदय नत जाई, संगी साथी सगल कराई, गुरु मोरे संग सदा है नाले, सिमर सिमरत सदा संभाले, तेरा किया मीठा लागे, हर नाम पदार्थ नानक मांगे। बसि नाम जो पदार्थ जी मंगे थो, नानक मंगे थो। असां गुरमुख खे इहा ई मंगल करणु घुरिजे जेको संत सतगुरू असांखे मंगण जो रस्तो सेखारियो आहे। नाम खे मंगो, नाम खे जपियो त असांजो दुख बि सुख थी पवंदो ऐं सभई प्राप्त थी वेंदा। असांखे घुरिजनि इहो ॿई शयूं जीव खे, दुख न खपे, सुख हुजे और सभु पदार्थ प्राप्त हुजनि त साहिब हिन में सभु चइजो आहे। बाबा सभई तोखे सुख प्राप्त थींदा, तूं प्रभु जे भाणे खे मिठो करे मञींदे और भाणे मञण जी तो में तौफ़ीक़ पैदा थी वई। प्रभु कृपा कई त ॼण तोखे सभु पदार्थ प्राप्त थी विया। श्री राम। श्री राम। श्री राम। मां थोरी विच में ॻाल्हि ते सत्संग समाप्त कयां। स्वामी टेऊंराम साहिब जी शताबंदी ते वञणु थियो। स्वामी शांति प्रकाश जन वटि पहिरियों ॾींहुं हुयो, उन ॾींहुं पहुतासीं, शाम जो मां हलियो वियुमि। भाई श्री राम। असांजे मीरकोट जो इस्लाम फिरोज़ हुयो, मीरपुर में रहंदो हो, जंहिंजो रामकृष्ण दास शिष्य थियो। उनजे संग मां उहो कुझु बणियो। भाई देवराम, श्री राम, भाई टीजाराम संत जो नालो हो। मां जॾहिं संत दर्शन करे मोटी आयुमि, सां मिली करके मां तमामु साईं गुस्ताखी माफ़ मांगी हलियो वियुमि थोरो संत जे। बाबा चऊं तव्हां उन संत जो दर्शन करे आया आहियो जंहिंजो कलयुग में मिलण महाल। श्री राम। ख़ैर संत जे संग मां वेठासीं, गोष्ठी कईसीं। हिकिड़ो गुरमुख प्यारो संत 3 नंबर में रहंदा हुआ, 5 नंबर में हिकिड़ो गुरमुख प्यारो संत में वेंदो हो। कन में ॿुधाइण पियो जेकी मां प्रश्न कयां पियो, ॿिया वरी उन उमिरि और मोट में साईं जवाबु ॾींदा पिया आहिनि। पोइ ॻाल्हि ॿुधायो आहे, भई मां बाबा जंहिंजो बि नालो वॾो ॿुधो था संत जो, जंहिंजो बि संसार में
भाई वॾो संत आहे श्री राम सम्झो हुनजो मालक ते भरोसो वॾो आहे बसि उहो को बल में कोई धन में कंहिं ताक़त में कंहिं कुल जात में कंहिं पद में वॾो न पर जंहिंजो मन जो भरोसो प्रभु ते आहे बसि उहे वॾे में वॾो संत आहे श्री राम त चए मां हिते कोख में हलियो हुयुमि ईअं हुते हिकिड़ो झूपड़ो हुयो अंदरि हलियो हुयुमि हिकिड़ो मुस्लमान परिवार हुयो 4 भाती हुया या 6 भाती चई पाण में 3 ॾींहं मां ॾींहुं राति उन्हनि सां रहियुमि सभई 6 भाती प्रभु जे भरोसे ते रहंदड़ मां प्रभु जो भरोसो ॾिसी करे मां वयमि ज़मीन घुमण पर मां 3 ॾींहं उन्हनि मुस्लमान परिवार में रही पियुमि सिर्फ़ु इन जे करे भाई कीअं साईं जे तके ते वेठा श्री राम बसि हाणे इन जे माना हुनजे मन खे कोई सुख मिलियो इष्टां वेंदो हुयो पंहिंजो धन वारो हुयो पर 3 ॾींहं रही पियो ओॾे को एॾो आनंद प्राप्त थियो एॾो सुख प्राप्त थियो एॾा के पदार्थ प्राप्त थिया जो 3 ॾींहं रही पियो हिकु साहिब वाणी में चयो बाबा जांच मन लागा प्रभु मीठा सर्व सुख तां मन ऊठा जिस जन अपना हुकुम मनाया सर्व सुख नाम हुकुम श्री राम तंहिंजे लाइ हाणे सुखमनी पद समाप्त थियो हाणे पलो पवंदो मुंहिंजा प्यारा प्यारी मिठड़ी साथ संगत हिन संत बाबे जे मेले में बाबा संत ब्रह्म रूप थींदा आहिनि परमात्मा नित्य अवतारनि जे रूप में पंहिंजी शक्ति हिन मानव पेड़े में धारण करे पंहिंजो पाण खे पाण जपे पंहिंजो पाण खे पाण मनाए करे श्री राम वरी पाण में वञी लीन थींदा आहिनि माध्यम बणाईंदा आहिनि संसार जे सिखण जे लाइ संत जी जेका करणी संत जी जेका रहणी उन्हनि जो जनम कोन्हे जन परोपकारी आहे पर असां आधार वठी करे उन जे शरीर जे दुर्घट थियण जो जनम में वठी मल्हाईंदा आहियूं श्री राम इन जे लाइ संत सॼे संसार जे लाइ आहिनि संत सभिनी जा आहिनि पर संतनि खे कोई पंहिंजो करे सम्झे त फ़ाइदो वठे बसि अंतरो ॻाल्हि इहा ई सो सत जे सर ते जेका बि साध संगत प्यार वारी सभई आया आहियो धन भागी आहियो सभई खां पंहिंजा आहियो सभु पाण ॾेई आया आहियो मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेके प्यार सां आया आहियो पंहिंजो भाग भलायो अथव पंहिंजा ई सभई रूप आहियो धन भागी आहिनि उहे प्यारा लखनऊ निवासी बि जेके शेवा करके ॿाहिरां बि जेके जंहिं बि लंगरनि जा शेवक अची करके पाण खे मल्हायो अथऊं शेवा कई अथऊं हिक हिक जी शेवा ॾिस जे अखियुनि में जल अची वेंदो आहे कीअं बर्तननि वारा बर्तन धोइनि था पिया राम भंडारे वारा भंडारो खाराइनि था वीचारा 4-4 कलाक झुकी करके उन्हनि खे शेवा कनि था महसूस कजे थो बि मां कहिड़ो अहसासु कयां उन्हनि जो श्री राम जेके सदाईं वीचारा शेवाऊं करे रहिया आहिनि धन भागी आहिनि संत जे दर ते जो फल उन्हनि खे ईश्वर ॾींदो श्री राम संत ईश्वर जा थी रहंदा आहिनि त फल जो दाता परमात्मा आहिनि जेके जेके बि संत जे संग में अची शेवा कनि था तन जी मन खे वाणी ॿुधण जी धन जी इन खे सभिनी खे पंहिंजो प्रभु फल ॾींदो बसि हे बंदो सभिनी जो शुक्रगुज़ार आहे लखनऊ वासियुनि जो आलमबाग वासी मवैया वासी सभई वीचारा होॾे अतिथियुनि जी शेवा करे रहिया आहिनि मवैया वारा आलमबाग वारा जेके महिमान असांजो हिकु हिसो आलमबाग में रहिया पिया आहिनि सभिनी जी पंहिंजो माइट सम्झी करे उन्हनि जी शेवा कनि था सभिनी जा असां आभारी आहियूं सदाईं ईअं असांखे उमेदु आहिनि सदाईं ईअं हिन मेलनि में शरीक थी करे पंहिंजा मेला मल्हाईंदा रहंदा बसि ॿिन्ही जो जस थींदो मुंहिंजा प्यारा हाणे संत फलो पाईंदा सभिनी जी रहिजी ईंदी सभिनी जी आशीर्वाद कंदा ओम गुरुनानक मेले जी शेवा में जेका